सांघड़ में ॾाचीअ जे ॼंघ वढण वारे वाक़े खे सिंध सरकार इंतहाई संजीदगीअ सां वठी रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मामले जो नोटिस वरितो आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर MPA फरियाल टालपुर जे हिदायतुनि ते ज़ख़्मी ॾाचीअ खे एनिमल शेल्टर पहुचायो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॾाचीअ जे मालिक ऐं जवाबदारनि में मामिलो तइ थी चुको हो, पर इंसानी तौर ते इहो नाक़ाबिले क़बूल आहे। उन करे सिंध सरकार जी मदियत में केस दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल राति एनिमल वेलफेयर कमेटी जे मेंबरनि MPA जाम शबीर ऐं सुमेता सैयद ज़ख़्मी ॾाचीअ खे पंहिंजी निगरानी में कराची पहुचायो। एनिमल शेल्टर जे डॉक्टरनि जी टीम ज़ख़्मी ॾाचीअ जो इलाज शुरू करे छॾियो आहे। MPA जाम शबीर ऐं सुमेता सैयद जो चवणु आहे त ज़ख़्मी ॾाचीअ खे फरियाल टालपुर जे हिदायतुनि ते सांखड़ खां कराची आंदो आहे। ॾाचीअ जो मुकमिल इलाज ऐं रीहैब कयो वेंदो ऐं हथरादू पेर पिणु लॻायो वेंदो। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मामले जो नोटिस वठंदे चौपाए माल जे सेक्रेटरी काज़िम जतोईअ खे हिदायत कई आहे त ॾाचीअ जो इलाज करायो वञे ऐं खेसि रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त जानवरनि सां बेरहमानो वर्ताव कंहिं सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ॾाचीअ जो मुकमिल इलाज कराए उनखे हथरादू ॼंघ लॻाइण जो बंदोबस्त कयो वञे। सेक्रेटरी लाइव स्टॉक काज़िम जतोई जे कोऑर्डिनेशन सां ज़ख़्मी ॾाचीअ खे NGO CDRS जे कराची सेंटर ते आंदो वियो आहे। होॾां पीपल्स पार्टीअ जी सेनेटर एनी मरीब CDRS सेंटर ते पहुची ज़ख़्मी ॾाचीअ जे इलाज जो जाइज़ो वरितो। सेक्रेटरी चौपायो माल काज़िम जतोई वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾिनी आहे त ॾाचीअ जो बहितर तरीक़े सां इलाज थी रहियो आहे। ॾाचीअ खे हथरादू ॼंघ लॻाइण जो बंदोबस्त कयो वेंदो।